असां मौजूदु आहियूं 7 डिग्री कॉलेज में। असां सां मौजूदु आहे प्रिंसिपाल सां गॾु उस्ताद शागिर्द जेके सरापा एहतजाज आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हिकु शागिर्द जे वालिद जेको रवैयो रखियो प्रिंसिपाल सां, उन जे हवाले सां अॼु एहतजाज कयो वञे। उन्हनि खां मौक़ुफ़ वठंदासीं त हू उन्हनि जो छा चवणु आहे। मां जेकॾहिं इन हिसाब सां जहिड़ो तव्हांजो सुवालु आहे सही कयां त मां चवंदुसि त 32 साल मां जेका सिंध में हिन में ख़िदमत कई आहे ऐं ग़रीब ख़ानदाननि जा ॿार पढ़ाया अथमि, यतीम पढ़ाया अथमि। इहो उनजो मूंखे शायदि सिलो मिलियो आहे। हुननि जी हिकिड़ी कोशिशि हुई त इहा शायदि साईं खे डिस्करेज करे ऐं साईं जेका विल पावर आहे इन खे असां ख़तमु जेको आहे कंदासीं, टोड़ींदासीं ऐं पंहिंजनि जेको आहे न कुदनि करतूतनि में या पंहिंजे मक़सदनि में कामयाबु थींदासीं। मां उन्हनि खे वीडियो ज़रिए इहो पैगाम जेको आहे ॾियां थो त तव्हांखे इन कोशिशि में कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। ऐं हीअ जेके ग़रीबनि जो आवाम जेको आहे सो ॿार हिते बीठो आहे, इन्हनि जी तइलीम तव्हां ख़राबु करणु कोन ॾींदासीं कतनि जेको आहे सो तौर ते। ऐं असां मुंहिंजो इहो नारो हूंदो आहे त कमु करे ॼट खे जाहिल खे ऐं जेको हिकिड़ो ख़राबु जेको आहे ज़हनियत जो माण्हू आहे न उनखे थकाइजे। असां वधीक महिनत कंदासीं, वधीक कमु कंदासीं, कमु करे हिननि खे थकाए पाण खे हिन खां मथे खणींदासीं, हिन खे नंढो खणींदासीं। हिन जा जेका वीडियो रखी आहे इन वीडियो में पंहिंजो किरदारु हिन पाण शो कयो आहे त मां कहिड़े किरदार जो मालिक आहियां ऐं मां पंहिंजे ॿार जी कहिड़ी परवरिश करे रहियो आहियां। ऐं मां हिन वीडियो जे ज़रिए इहो बि चवणु जेको आहे चाहींदुसि त जंहिं ॿार उस्ताद जी इज़त न कई आहे न, पीउ जे चवण ते उस्ताद सां बदतमीज़ी कंदो न, ॿियो नंबर इन पंहिंजे पीउ जो ईंदो। साईं कल्ह को जेको वाक़ियो थियो उहो हिकिड़ो ब्लैक डे आहे, इन करे जो हिकिड़े उस्ताद जी बेइज़ती थी आहे। ॾिसो असांजी अॻे ई सिंध हिकिड़ो ख़स्ता हली जी शिकार आहे। असां साईं जी तारीफ़ कुझु न कंदासीं। तव्हां इन कॉलेज में बीठा हो, तव्हांखे हर कॉलेज जी कुंड कुर्छ ॿुधाईंदी त साईं जिन जी महिनत छा आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका ॾिसो इंसान ख़ता जो घर आहे। जे साईं खां का बि जेका ग़लती थी हुई त पेरेंट्स अचे हा उनखे टिपल टाक जे ज़रिए हल करे हा, न की ईअं साईं जिन जी फ़ोन खसणु। साईं पाण हिकिड़ो सुठो अफ़सर आहे, असां सां साईं इख़लाक़ सां पेश ईंदो आहे। अहिड़ो न अॻिलो जे तव्हां शागिर्द को बार बार ग़लती कंदो त अॻिलो माण्हू ईअं ई कंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाली बस वॾी महिरबानी तव्हांजी। ग़ुलाम मुश्तबा मेमण, लेक्चरर गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज 7। साईं मुंहिंजा कल्ह जेको वाक़ियो पेश आयो आहे हक़ीक़त में ॾाढो ॾुखोईंदड़ आहे, ॾाढो मुज़मत जोॻो अमल आहे। उन में इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह असां वटि ॿारनि जी मेजॉरिटी त हर क्लास में इलाही आहे। हर ॿार जी नेचर पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। कुझु ॿार त ख़ामोशी सां वेहंदा आहिनि, कुझु ॿार वरी वेहंदा आहिनि जो शरारत कंदा आहिनि, उस्ताद खे डिस्टर्ब कंदा आहिनि। बार बार सम्झाइण जे बावजूदि बि ही ॿार जेके हुआ 4 या 5 हिकिड़ा स्टूडेंट हुआ उहे ख़ामोश न पिया रहनि।